जे बेड़ो तारे मुंहिंजो अवलला होली मालाल मजो धणी अवलला होली मालाल मजो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवले उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ही न करे। वाह वाह सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे रामू ऐं राधा अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। ऐं हे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकलूं त ज़रूरु हुजनि बालकनि खे पर ही जेके ॾिहाड़ा हलंदा हुजनि सो इन्हनि जो बि एतिराम करणु खपंदो हुजे हिक ॿिए सां मोहबत वारो रवैयो रखंदा हुजो मोहबतूं वंडींदा हुजो ऐं हिन महीने में ख़ासि करे असांखे इहो सबक़ु मिले इहो दर्स मिलंदो हुजे त दरगुज़र कंदा हुजूं ऐं सब्र कंदा हुजूं या सब्र वारी जेको असांखे हर लम्हे जा हर वक़्त जा हर टाइम असांखे इहो सब्र करणु खपंदो हुजे पोइ कहिड़ियूं बि हालतूं अची वेंदियूं हुजनि उन सब्र करे हुन मां माण्हू निकिरी वेंदो हुजे अॻियां अॻियां माण्हू पंहिंजी कोशिशि आधार अॻियां अॻियां सफ़र में हुजे त बहितर हुजे। सो अवां सभिनी खे भलीकार हिकु दफ़ो ॿीहर बि चवंदा हुजूं इहो फोन जो नंबर हलंदो हुजे टीवी स्क्रीन ते फोन कॉल कंदा हुजो रामू राधा खे पंहिंजो हाल अहवाल ॾींदा हुजो कचहरियूं कंदा हुजो पंहिंजूं फरमाइशूं ॿुधाईंदा हुजो असांजो हाल ऐं अहवाल हर छंछर आचर अवां सभिनी ताईं हुजे। सो उन सां गॾो वरी मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल उन ते वरी जेको हुजे जेको बि रंग हुजे उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन कंदा हुजो लाइक कंदा हुजो ऐं पंहिंजी ॻाल्हि मुहार पंहिंजो मैसेज उन में मोकिलींदा हुजो असां वरी हिते अवां जा नाला शामिल करे छॾूं। हा पर उते बि अवां पंहिंजा प्रोग्राम में ॿीहर नाला ॿुधी सघंदा हुजो मेहरान टीवी ते बि प्रोग्राम खे ॿीहर राति जो देरि सां ॾिसी सघंदा हुजो पर उन सां गॾोगॾु यूट्यूब ते बि अवां ॾिसी सघंदा हुजो उनखे शेयर करे सघंदा हुजो मेहरान टीवी जो फेसबुक हुजे न फेसबुक ते बि खोड़ सारा असांजा ई रंग हुजनि हिन मां कटे करे सोशल मीडिया जे टीमूं ते रखे छॾे थो हाणे असांजी पंहिंजी हिकिड़ी टीम हुजे मुख़्तलिफ़ सम्झंदा हुजो कि रामू राधा रगो घर में न हुजे जित किथे हुजे पोइ यूट्यूब हुजे एंटरटेनमेंट हुजे फेसबुक हुजे या मेहरान टीवी हुजे रामू राधा सुबह मेहरान उन खां अलावा शबे मेहरान लाडा लोक गीत जेको बि रंग अवां ॾिसणु चाहींदा हुजो उहो सभु अवां खे हिते नज़र ईंदो हुजे। हा सो इहे सभु रंग अवां ज़रूरु ॾिसंदा हुजो सो हाणे प्रोग्राम जे शुरूआत में हलंदा हुजो अॼु भला वरी भेटाए जी कोई वाई ॿुधंदा हुजूं हा सो हिन ॾिहाड़नि में भिटाई जी वाई हुजे भिटाई जा रागी भिटाई जे अंगण ते वेही ॻाईंदा हुजनि सो इहो वाईअ खे ॾिसंदा हुजूं ॿुधंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। दुनिया सब दरिया ओ हीअ दुनिया सब दरिया तंहिंमें तारू को हिकिड़ी लोभ लहर जी ॿियो आतिस जो आड़ा ओ सदके करे साह तरी विया हिन तार मां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अवां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो
ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजूं। छो हुन सां गॾोगॾु हाज़िर थियण सां गॾोगॾु जेके बालक हुजनि मोकिलंदे हुजनि ऐं सुभाणे खां वठी जेको या ॿिए ॾींहं खां वठी पंहिंजे होमवर्क खे ज़रूरु ॾिसंदा हुजनि। हाणे वञी उहे ॾींहं बाक़ी बच्चा हुजनि उन खां पोइ ईअं न थींदो हुजे रगो कहिड़ी खणंदा हुजो। हाणे छा थींदो हुजे वरी पोइ हुते मास्तरनि जा नंढा लॻनि उहो दौर ख़तम थी वियो हुजे। हाणे इहा ॻाल्हि न कंदो हुजे अञा बि हुजे बाक़ी छा न न अॻे हो कुकड़ो अञा हुजे। हाणे हुनखे अंग्रेजीअ में चवनि पनिशमेंट न न अञा हुजे अञा थोरो घणो हुजे। न न हुजे तूं हणनि ॿारनि खे तोखे कहिड़ी ख़बर लॻे। तूं वॾी मास्तराणी हुजे मास्तराणी न हुजां पर तूं वॾी खपाया चूड़ियूं मिसुन खे ॾींदी हुजां मास्तराणियुनि खे मिसूं। हा तूं वॾो हुननि खे ॾिसी आहे उहो बि तव्हांखे सॼो ॾींहुं करो तयारी करे बसि ॿार खे पढ़ा त पढ़ा न त चवंदा हुजनि हाणे हिनखे असां छा चवंदियूं हुजूं। पढ़ी अख कारा करूं पोइ बाक़ी इहा कीअं सुबुह सां ॻाल्हि हरू भर ईअं दाल में हटणो घुमाईंदी हुजी। घुमाए हुजे मूंखे ख़बर हुजे मूंखे ॾिठल हुजे इहो किथो सॼो। हा तूं वॾी मास्तराणी थोरो घणो बञा रहियो हुजे न इहो जो ॿार सां कनि सुबुह जो वरी हुनजी अमड़ पुछी वेंदी हुजे स्कूल में हिकु अहिड़ी थड़ी है कि मुंहिंजे ॿार खे छो मारो हुजे असां को ॿार मारण लाइ मोकिलियो हुजे की पढ़ण लाइ मोकिलियो हुजे इहो ई तो कम लॻो पियो हुजे। पोइ हा उते वरी माना पोइ ॿी मास्तराणी पुॼी वेंदी हुजे। अॻे असां पढ़ण वञूं स्कूल वञूं वण हेठां अधु सधु छांव न पंखो हुजे न कुझु हुजे अधु बोरंड उन बोरंड ते उस्ताद लिखे चाक रजिस्टर लिखे टेबल बि उस्ताद वीचारे लाइ पूरी सारी न हुजे काठी वारी कुर्सी हुजे नेट वारी पढ़ाई बि हुजे उन दर्जा जेको पढ़ल हुजे उन टाइम जो हींअर सम्झी त जेको हयल बि हुजे उन खां बि पूरो मारो बिठो हुजे। वञूं वण हेठां सिरे हेठां पढ़ूं पूरे ॻोठ जा ॿार सुबुह सां पाण बुहारो ॾूं छिंडकार करूं जे मोकल करूं त लकड़े घर से मिले वठंदो हुजे। हेलो वालेकुम सलाम मुझे फकीर लखाना साईं खुश हुजो चङा भला। वाह अब्दुल्ला सब खैर अॼु तव्हां एतिरे टाइम में अॼु मुंहिंजे तव्हां कमु कयो आहे जो शुरूआत में लतीफ़ साईं जे रागिन सां शुरूआत कई आहे तव्हांजो हर प्रोग्राम में ईअं कयो त भलो थींदो साईं। प्रोग्राम में मुल्क देश में सिंध में बरकत पवंदी अमुन थींदो। वाह 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 जी ॻाल्हि माना भिटाई जी वाई अबा भिटाई जा बेत महरान टीवी त हर लम्हे भिटाई जी वाई भिटाई जा बेत भिटाई जूं सुरमियूं अव्हांखे वरी वरी ॾेखारींदी हुजे टीवी ते माना सच न इहो जेको असली लतीफ़ साईं जो जेको राग आहे न असली इहो ई आहे जेको लतीफ़ साईं ख़ुदि ॿुधाईंदो सालनि में ईअं लिखियल आहे। वाह वाह बिल्कुलु सही असां चयो हुजे तव्हां सभिनी जे रूह खे सुबुह सां रिझाईंदा हुजूं अहिड़ी ॿोली हलाईंदा हुजूं जो अव्हां सभु दिलि में हिकिड़ी जुस्तजू लाइ हिकिड़ी नई सोच लाइ अमुन सब्र लाइ हिकिड़ो ज़हन ठाहे वठंदा हुजो। भलो आहे मुंहिंजी तव्हांखे सलाह वरी हफ़्ते में शुरूआत लतीफ़ साईं जे लागिन साईं कयो साईं नूर मोहम्मद शाह गुलाम शाह काश्मीरी गाना हुआ न। वाह 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 ज़रूरु ज़रूरु नंढड़ी ठीकु हुजे असांजी भाइटी फोन पे फुरंदी हुजे फोन हो फोन फुरे वई ॾाॾे खां वाह जी करां वालेकुम सलाम हुजे छा हाल हुजे बाबा ठीकु हुजो ॾाॾे सां गॾु वेठी हुजी माना ॾाॾे सां कचहरी कंदी हुजी। हा प्रोग्राम ॾिसंदी हुजी ॾाॾे सां गॾु वेही सभु ॾिसंदा हुजो। हा केॾी महिल ॾाॾे सां केॾी महिल वेठी हुजी हाणे ॾाॾे खां फोन छो फुरी हुजे ॾाॾे खां फोन छो फुरी हुजे। हा दी त ॻाल्हाईंदी। हेलो ख़ुशि हुजो बाबा ख़ैर लॻो पियो हुजे ख़ैर लॻो पियो हुजे ॿियो को हाल अहिवाल ॾींदी हुजी छा कंदी हुजी नास्तो वास्तो कयो हुजी।
नेरन छा खाधो हुजे? अञा न जेको खाधो हुजे त ॾाॾे सां गॾु वेही सभिनी खे सलाम ॾींदी हुजी, घर वारनि खे, अमड़ खे, सलाम, नंढड़नि ॿियनि भेण भाउ खे बि सलाम, खोड़ सारो प्यार। ॾाॾे खां फोन कीअं फुरी हुजे असां? इहे त थींदो हुजे न। हाय वाह जार मज़ो त वरी ओॾी महिल थियो हुजे। हल इहो बि रिश्तो वॾो हुजे। कहिड़ो दौर अचे। हा ॾाॾो वरी जेको हुजे पोटी वेठी हुजे या पोटो वेठो हुजे या वरी नानो हुजे वरी हुनजी ॾोहिटरी हुजे या ॾोहिटो हुजे, इहे रिश्ता बि वॾा अजीब हुजनि। ॾाॾे जो बि पंहिंजनि पोटनि में साह हुजे, ॾाॾीअ जो हुजे, ख़्याल रखंदा हुजनि। हुननि सां गॾु जेको हुजे माण्हू कचहरियूं करे वरी गॾु वेही माना जेको हुजे माण्हू खाए पीए, मूंखे वॾो सुठो लॻे। हा इन करे चवंदा जबा कुटुंब गॾियल हुजे न त हुन में ॾाॾो ॾाॾी इहे जेके रिश्ता हुजनि इहे पंहिंजे ज़िंदगीअ जूं ॻाल्हियूं आखाणियूं इहे बालकनि खे ॿुधाइनि, सम्झो त वरी हिकिड़े ॿिए नसुल में मुंतक़िल। केर? इहे जेके झूनड़ा हुजनि न, हा हा इहे वेठा हुजनि घर में, उन्हनि खे मां ॾिसां मूंखे रूह ख़ुशि थिए मुंहिंजो। हा वरी किथे किथे वरी इहो हुजे के घर भाती वरी उन्हनि खे ॾिसी वरी छॾींदा हुजनि, माना अञा हिकिड़ी ॻाल्हि कंदा हुजनि। जॾहिं रावण झूनो थींदो हुजे माना पोइ वञी इहा ॻाल्हि तोखे सम्झ में ईंदी हुजे। तूं त अलाए झूनो थींदे भाग हलाए वणंदो हुजे कि अलाए न वणी। माना जॾहिं वञी मां पंहिंजे नाननि ॾाॾनि जी ॻाल्हि करां, जेके झूनड़ा हुजनि अमड़ जी ॻाल्हि करां। हा पोइ वॾनि जी मां ॻाल्हि करां। मूं चयो अलाए जॾहिं वञी रावण त कुझु थींदो ई न हुजे। रावण को झूनड़ो थींदो हुजे तॾहिं वेही चवंदी हुजे त रावण सॼो ॾींहुं कीअं गुज़रे वक़्तु कुझु खाई पी रावण झूनो थींदो हुजे पोइ त जारी जारी उहा वरी जारी छो? जारी इहो हुजे कि हींअर ई खणी मगज़ चटो हुजे, चांहि जी देगड़ी लोलो थिफींदी हुजे, चटणी कुटींदी हुजे, को इहो ध्यारो ठाहींदी हुजे, ध्यारो जंहिंमहिल इहो थिए उन खां पोइ त अलाए छा करी। हा हा छा करे इहो घर मथे ते खणी छॾी। मां उहो कोन करां त जेको पोइ झूनो थिए माण्हू राड़ियूं वाका करे पोइ माण्हू चुप माठो। हाणे तोखे कहिड़ी ख़बर हुजे पोइ मालिक साईं मगज़ में छा ॾींदो हुजे। छा अलाए छो हेर वेठो हुजे ॾाढो सम्झ त पोइ माना बालकड़े वांगुरु थी वञनि। वॾी उमिरि वारा ॿार बराबरि। उनखे सम्झे त को न सम्झे, हलो पर उन्हनि खे सम्झंदा हुजे। हलो खैर खैर साईं केर कहिड़े सर खां फोनड़ी कई हुजे? साईं फोन कई हुजे नारे पालके खां करामत अली। साईं छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला हुजो। अल्हम्दुलिल्लाह खैर कई फर्स्ट क्लास। तव्हां ख़ुशि आहियो? खैर आहे? खैर लॻो पियो हुजे। नारे वारा सभु ठीकु हुजनि? नारे जी मौसम कीअं हुजे? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। जोड़े बटल वीआईपी ठहिया पिया आहिनि। वाह वाह। नारे वारो इहो इलाइक़ो बि भलड़ो हुजे, ॾाढा एॾा सुघड़ माण्हू ॾाह माण्हू मोहबत कंदड़ माण्हू रहंदा हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त आहे। महिमान नवाज़ी तमामु घणी आहे साईं। बिल्कुलु सही। ॿियो ख़ैर हुजे? एॾे वक़्त खां पोइ अॼु यादि कयो हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त आहे। यादि त कंदा हुआ न तव्हां सुठी कंदा हुआ यादि। हा पोइ इहो मूं चयो महिराण टीवी ॾिसंदा हुजो, रामू राधा प्रोग्राम ॿिया बि खोड़ सारा प्रोग्राम, पर अॼु फोन करे ख़ासि रामू राधा खे अवां हाल अहवाल ॾिनो हुजे सो इन ते ख़ुशी थी हुजे। वॾी महिरबानी कई, वॾी महिरबानी। तव्हां असांखे मदद ॾिनी, असांजो महिराण जो असांखे हिकिड़ो नओ गुज़रायो। हा ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। लख थोरा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजे। सो हे बालक जेके हींअर मोकल करे वञनि, के नानाणे वेंदा हुजनि, के ॾाॾाणे हुजनि, या उते हुजनि या ॾाॾनि सां गॾु या ॾाॾीअ सां गॾु, सो भई हा हिकिड़ी वॾी सिख्या हुजे। सम्झो स्कूल खां वधीक स्कूल जेतिरी हा सिख्या हुजे त उहे सम्झाईंदा हुजनि त बाबा कीअं हलिजे, कीअं ॻाल्हाइजे, वॾे सां नंढे सां काके सां कीअं ॻाल्हाइणु खपंदो हुजे, ऐं वरी कचहरियूं पोइ आखाणियूं। इहो बि दौरु ॾाढो भलो हुजे। सो वॾड़नि जो अबा एतिराम कंदा हुजो, वॾड़नि सां प्यार कंदा हुजो, उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजो। उहो जीअं बालक हुजे न, बालकनि जी जेको हुजे न हुजे आखाणी, न हुजे का कहाणी, न हुजे को किस्सो, सॼी राति इहो मोबाइल। हलो वालेकुम सलाम हुजे। केरु असांजी अदड़ी हुजे? कहिड़े शहर खां फोन कई हुजे? गढ़ी यासीन खां फोन कई हुजे। पंहिंजो नालोड़ो त ॿुधाईंदी हुजे।
ज़ाहिरा छा हाल हुजे बाबा ठीकु हुजो जी कल्ह बि बेत ॿुधायो हुजे उहा हुजे असांजी अदड़ी उहा जी हम तो ॿुधाईंदी हुजो जी जी ॿुधाईंदी हुजो जिसने बनाई दुनिया जिसने बसाई दुनिया मुझको भी जिंदगी दी तुझको भी जिंदगी दी हाँ वो मेरा खुदा है उसने बनाई सारी ये चांद और तारे सूरज को रोशनी दी फूलों को ताजगी दी हाँ वो मेरा खुदा है वाह 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 ॾाढो सुठो हुजे अॼु तयारी करे सवेल कल्ह खां वठी तयारी कई हुजे त सुभाणे यानी काके रामूअ खे काकी राधा खे इहो ज़रूर ॿुधाईंदी हुजे हा फोन कई हुजे भई हे बाबा जूं मोहबत हुजनि सो घर वारनि खे बाबा सलाम असांजी पंहिंजी अमड़ खे असांजी हिन अदड़ीअ खे सलाम सभिनी घर वारनि खे खोड़ सारा सलाम ख़ुशि हुजो ॾाढी ख़ुशी थी हुजे बचड़ा फोन कई हुजे सो इहे असांजूं न्याणियूं सदोरियूं इज़ाद कंदियूं हुजनि फोनड़ी बि कंदियूं हुजनि सो हा बाबा ज़रूरु सो घर में वरी जॾहिं राधुल जड़ी बीठी हुजे पोइ केॾां आखाणियूं पुरोलियूं इहे सभु कुझु थियूं उते बंदि ज़माने जी ॻाल्हि कहां तोखे बि सम्झ में न अचे कि जहिड़ो डॿे में ठिकरी वॼे मां सम्झ में न अचे हेतिरो हे नंढड़ो नंढड़ो ॾीकरो हुजां मूंखे ॻाल्हि सम्झ में न अचे न ॻाल्हि करा तूं फिरी गिरी हो राधुल इहो राधुल को तुंहिंजो ढगो चोरी कयो हुजे हा ढगो चोरी करो अलाए त छा हुजे कहिड़ो तोसां मसलो हुजे मूंसां मसलो कहिड़ो ईअं खा मखां दॿे में ठिकरूं ॻाल्हियूं अहिड़ियूं करियूं उनजो जवाब ॾिनो हुजे जवाब कहिड़ो तोखे सही त चवंदी हुजां अॻे बालकड़ा वेहंदा हुजनि चवंदा हुजनि अमड़ हुजे त उनखे चवनि आखाणी ॿुधाईंदा हुजो उन खां पोइ निंड कनि हा हींअर लॻो इहो मोबाइल चरियो अथनि मोबाइल कयो हुजे तोखे कहिड़ो उनजा माइट उन्हनि खे वालदेन ॾींदा हुजनि तोखे कहिड़ो मथे में सूई हो असांखे न वणंदो हुजे तोखे न वणंदो हुजे त पोइ बालक वरी पोइ हिन ते चवंदा हुजनि त इहा अहिड़ी हुजे असांखे झलींदी हुजे केरु चवे बालक मथां वरी बालक पोइ न त सो वरी हाणे हलंदा हुजूं हिकिड़े कलाम ॾांहुं हलंदा हुजूं सो इहो कलाम ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं सभु दरिया हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां मां जे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में राधा जे तरफ़ां बि भलीकार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो कल्ह हिकिड़ी ॻाल्हि हथ में रहिजी वई हुजे अॼु वरी अॻारो मास्तरनि जी ॻाल्हि कई हुजे त उहा बि ॻाल्हि अध में कल्ह रहिजी यादि हुजे उनखे पूरो कंदो हुजे तूं बि ईअं हुजी त अॼु जी ॻाल्हि वई बसि वक़्तु वियो बसि बाक़ी वरी सुभाणे जी ॻाल्हि वरी सुभाणे सां हाणे छा कंदा हुजो हिकिड़ी ॻाल्हि खे गंढ ॿधे वेही रहूं हे वक़्तु उहो हुजे कि जेको अॼु थियो हुजे न वरी उनखे छॾो सुभाणे जी सोच हुजे वरी अॼु खे वठी वेठा हुजूं पोइ सुभाणे वारो कमु वरी केरु असांजो बाबो ॾाढो कंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम मेहमान खान वालेकुम सलाम मुजादा केरु कड़े शहर खां था मीरपुर मां अदा मीरपुर मां थियला छा हुजे ख़ुशि हुजो ठीकु हुजो हा असां ॾे बि ख़ैर लॻो पियो हुजे अव्हां ॾे बि ख़ैर हुजे इहो मालिक साईं जो करम हुजे त अव्हां बि ख़ुशि असां बि ख़ुशि ज़रूर ज़रूर ॿुधाईंदो हुजे ज़रूर ॿुधाईंदो हुजे वॾी महिरबानी हुजे थोरो इहो सिग्नल जो मसलो हुजे ॻाल्हि मिड़े पूरी तव्हांजी असांजी न थी सघी हुजे पाण में ओ इन करे चयो हुजे त जेके सुभाणे लाइ सोचींदा हुजनि ईंदड़ वक़्त लाइ सोचींदा हुजनि उहे ॾाढा ज़हीन माण्हू हुजनि ज़हीन माण्हू सोचींदा पर अॼुकल्ह उहो रहियो हुजे कि बाबा अॼु खे छॾींदो हुजे वरी वठ सुभाणे खे पोइ इहो हलई गाॾो
बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि जो असले हो मधीणो पिया हणंदा हुजूं जीअं दाल में इहो मधीणो हणंदो हुजे माण्हू पोइ इहो वक़्तु बि माण्हू जो ॾुखो हुजे घर में ॻाल्हियुनि जो बि इहो माधीअड़ो इनखे बि थोरो सम्झंदी हुजे त जेको बार बार घर में मूंखे सम्झी छा करणु खपंदो हुजे कहिड़ो हिते गवर्नमेंट मुंहिंजी हुजे हुकूमत खे आऊं हलाईंदी हुजां वज़ीर आला हुजां सदर हुजां मुंहिंजो छा हुजे मूंखे इहा ख़बर हुजे कि मुंहिंजे घर में इहे ॿ ठिकर ठड़कंदा हुजनि लोलो असां खाऊं टेम ते शुक्र करूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुझे अदा केरु कड़े शहर खां था अदा को चासन शरीफ का वही तले बुगियो अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला अल्हम्दुलिल्लाह खैर खैर अल्लाह के एहसान ता वधायो हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे असां ख़ुशि हुजूं एतिरे वक़्त में अॼु फोन कॉल कई हुजे यादि कयो हुजे ॾाढी ख़ुशी थी हुजे ॿियो मिड़े ख़ैर हुजे हा नहीं बिल्कुल चला जी तव्हां प्रोग्राम में शामिल थियासीं हा ज़रूरु ज़रूरु थिया हुजो कीअं मौसम हाणे कीअं हुजे कीअं प्रोग्राम लॻे कॾहिं खां ॾिसंदा हुजो सही प्रोग्राम वाह 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 छा कंदा हुजो पाण कहिड़ी किरत कंदा हुजो असां अल्हम्दुलिल्लाह जी पाण मज़दूरी बि पाण जी असां मज़दूरी कंदा आहियूं मज़दूरी बसत मज़दूरी कंदा हुजो इहो बि ज़ाहिरी हुजे मज़दूरी इहो बि कमु हुजे या किरत हुजे महिनत मज़दूरी करे माण्हू पेट गुज़र करे या भली ॻाल्हि हुजे जी हा बिल्कुलु साईं कंदा आहियूं हारपो बि कंदो हुजी जी जी हा छा पोखो हुजे कहिड़ो फसल पोखो हुजे साईं हाणे त बसरनि जी सीज़न आहे हाणे ग्वार जी ग्वार बि काई हुजे जी जी हा हा ईअं बि ज़रूरु हुजे पर ग्वार वरी जो लाहे त पोइ फ़क़ीर खे यादि कंदो हुजी भाउ हा साईं बिल्कुलु बिल्कुलु इंशाअल्लाह यादि आहे महाराज हा यार ग्वार जी या भाॼी बि मूंखे ॾाढी वणे पोइ इहो यादि कजे न त मूंखे ॾींदो हुजे पछाड़ी हिन छपर ते सुकाणी विझां पोइ वरी उहो बि खाईंदो हुजां ज़रूरु हा सभिनी खे सलाम ॾींदो हुजे ॾाढो सुठो लॻो हुजे मालिक साईं इहो मींहुं वसाईंदो हुजे त ग्वार ॿाझर इहा ज़रूरु थींदी हुजे हारिहर थर जा माण्हू बि न इहा आस उमेद ते हुजनि त मींहड़ो वसंदो हुजे त ग्वार ॿाझर हा ज़रूरु हलो वालेकुम सलाम हुजे भाइटा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो चाची खुश लगी पई आहे हा चाचे बि ख़ुशि हुजे तूं त ख़ुशि हुजी न साड़ सड़िया वरी अॼु पहुतो हुजी कल चाचे सां ॻाल्हायो मींहुं वसी पियो दिलि ख़ुशी आहे चाचे सां ॻाल्हायो सही न चाचा सां ॻाल्हाईंदो चाचा चिड़ी पवंदी जे अहिड़ी ॻाल्हि न कंदो हुजां अकेलो बीठो हुजां त पोइ खणी ॻाल्हि कंदो हुजे गिला न कंदो हुजे ईअं हाल वाल वठंदो न चूचड़ियूं भाइटो मुंहिंजो अबा चाचा ऐं मथे में हुजे कहिड़ो ख़ुशि हुजां ॾिसंदो बस बि ॾिसंदो बस अबा इहा केॾा छॾे राधुल घर में हुजे पोइ चाचा ख़ुशि हुजे सम्झी इहो बस अबा निभाइणो हुजे बस हाणे मथे बस हा न बा बस निभाइणो हुजे बस मथे में ठिकर पोइ माण्हू पियो हले वो चाचा जी करां हिकु दिलि जो सफ़ा मंता मुंहिंजो अहिड़ो गानो मुंहिंजा दिलि ख़ुशि थी वञे कहिड़ो हा कलाम जो अहिड़ो छणे भोर हुजे जेॾां वञो त रुॻो असांजूं अधियूं भेनरूं हिनखे का ॾोही त को चमचो का बेलण हे जो हणंदा हुजनि धर्मा बस असर ॿाहिरि अहिड़ो हुजे हाणे परे हुजे जनानूं विढ़ चट कयूं हुजे इने फैक्ट्री सदींदी हुजे वॾो फैक्ट्री हुजे असल पटको ॿधंदो हुजे सफ़ा असली तीली थी वेंदी हुजे छा थियो हुजे न सही त चवंदी हुजे जेॾी महिल ईंदो हुजे रुॻो चाची हीअं हुजे चाची हीअं हुजे चवंदो हुजे त पोइ चाची हुजे हुनजे घर मां खाईंदी हुजे गॾु हुजे कुटुंब पोइ कहिड़ो हाल कंदी हुजे तूं ॿुधाईंदो हुजे तूं बि हुनखे छा चवे छा चयो हुजे बिठी हुजे गिला न कंदो हुजे न हुजे त पोइ मना कंदो हुजे मूं त न चवंदो हुजे न हुजे त तूं मना राधुल जी गिला करी गिला छाला गिला बिला कंदा हुजनि पाण ॻाल्हि ॿुधंदा घटि हुजे
मुंहुं चयो हुजे पाण में बीठो हुजे पोइ हाल हवाल कंदो हुजे हींअर हाणे कहिड़ो जनानी अॻियां वेही माण्हू ॻाल्हि करे या ज़माने जी ॻाल्हि करे पोइ इहा ॻाल्हि चई हुजे सम्झी न समझंदी हुजा तार तुआरी निकितल हुजे ॻाल्हाईंदी हुजा मूंखे पाण मगज में सूर थींदो हुजे न त इन खमाज ॿुधाईंदी हुजा लकोड़ खसे ॿ टे हणंदी हुजांसि तुंहिंजी हुजे हाणे तार निकितल हुजे तुंहिंजी त लॻल हुजे न लॻल हुजे ॻाल्हि खे सम्झी न बसि पोइ ईअं ठड़ ठड़ वजे माण्हू सॼे सिस्टम जूं तारूं त में गंढियल हुजनि असां हिन सिस्टम खे ठहण जे चकर में हुजंदो इहो सिस्टम ठही पवंदो हुजे जुड़ी पवंदो ठहंदो हुजे इहो सिस्टम इहो हिते जो हिते हुजे हा हिते न हुजे सिस्टम खे ठाहींदो हुजे माण्हू कोशिश त करे जिन जे हथ में इहो सॼो मुल्क लॻो पियो हुजे जिन जे हथ में इहा सॼी शइ लॻी पई हुजे उन्हनि सिस्टम न संभालियो ॼाणे हे हलियो हुजे मुड़ुसु सिस्टम संभालणु माण्हू कोशिश करे माण्हुनि सां ॻाल्हाईंदो हुजे हाल वाल पुछे ख़बर पए त इहो सिस्टम किथे हुजे माण्हुनि जी सोच कीअं हुजे इन खे कोशिश कामयाबीअ जी कुंजी हुजे अंधी कोशिश सॼी ज़िंदगी थी हुजे कोशिश कई हुजे कोशिश माण्हू करे हुजे कुझु कोशिश हुजे माण्हू हलंदो हुजे मंज़िल ॾांहुं भली माण्हू जी पूरी ज़िंदगी गुज़री वञे माण्हू हलंदो हले हा हा उन लाइ भेटाई साईं छा चयो हुजे अंधी ॿुधंदी हुजे पोइ अंधी ॻाल्हि खे सम्झंदी हुजे तूं मत ईअं थोरो गौर कंदी हुजे तूं बि मुंहिंजे घर जी गवर्नमेंट हुजे इन करे गौर कंदी हुजे पंहिंजे घर जा पंहिंजे खानदान जा पंहिंजी बिरादरी जा गवर्नमेंट हुजूं पोइ तोखे बि ओतिरो ख़्यालु करणु खपंदो हुजे भाइटियो मुंहिंजो ॻाल्हाईंदो हुजे त उन ते अनाब शनाब ॻाल्हाईंदी हुजे सही त चवंदी हुजां पोइ भेटाई हाणे जनानियुनि जी गिला कोई कंदो हुजे पुॼी सघे कोई जनानियुनि सां पुॼी न सघंदो हुजे उते ई वेही घणा कम कंदो हुजे नथो हुजे भाइटियो हुजे इन करे चाचो हुजे जुस्तजू लाइ भेटाई साईं छा चयो हुजे इहो ॿुधंदी हुजे जॾड़ी इहो ॿुधंदी हुजे भेटाई साईं चए त जिनी सुख न आहे को माना जेके वेही न सघंदा हुजनि लोचमी हुजनि लोचींदा हुजनि सोचींदा हुजनि सुख न अचे घर विहनि किथे ॿिए पंहिंजे जिनी सुख न आहे को चारण से चइजनि जुस्तजू वारा चारण दुनिया में पुॼाइण वारा पैगाम वारा उहे जिनी सुख न आहे को चारण से चइजनि रुञ राह पुछनि माना रुञ में जॾां काह जी पन न पाणी न उन ओखो केॾो बि पंधु हुजे ससुअ जो पंधु हुजे या ही जेके ॾींहं हुजनि ॾिसंदा हुजे त कहिड़ियूं कुर्बानियूं हुजनि पर उन रस्ते तां उन वाट तां त न मुड़िया हुजनि न हक़ सच ते बीठा हुजनि पोइ भिटाई साईं चए जिनी सुख न आहे को चारण से चइजनि रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा जुस्तजू वारा माण्हू कॾहिं बि विहंदा न हुजनि उन्हनि खे फिक्र हुजे हुन वटि हुजे फिक्र वारा माण्हू कमाल हुजनि बाक़ी न त हाणे घर में वेही जनानीअ सां माण्हू वात हणंदो हुजे ॿुधंदो हुजे राधुल वेठी कां कां करे आऊं चवंदा हुजे हा तूं सही चवंदी जवाब ॾींदो तूं बि सॼो ॾींहुं ठलो वेठी ईअं दिले खे वॼाई कहिड़ो चांवर चूंटी कहिड़ो जंडू पी फिक्र हुजे फिक्र हुजे त सिस्टम जुड़ी पवंदो हुजे तोखे फिक्र हुजे हा सुञाणा मां तोखे फिक्र हुजे हा त सिस्टम जुड़ी पवंदो कहिड़ो सिस्टम अञा जुड़ई को आसानी थींदी हुजे को अॻियां वरी ॿुधाईंदा हुजनि त इहो तेल पेट्रोल महांगो थींदो हुजे इहो त रोज़ लहे चढ़े हलो बाबा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां दा बाबा साईं मियां दाद मंगी करंदी ना अदा मियां दाद छा हाल हुजे खुश हुजी चङो भलो बाबा साईं दुआऊं खैर बाबा साईं खुश हो दुआ बाबा मियां दाद माना उस्ताद ड्राइवर हुजे जी बाबा हा सो ये उस्ताद के कलर कचहरी थी हुजे पंहिंजे ॾाढो सुठो लॻो हुजे
तबियत कीअं हुजे, ख़ुशि हुजी, कीअं ॾींहुं गुज़रियो हुजे? बाबा साईं तव्हांजी दुआऊं शुक्र आहे बाबा साईं अल्लाह साईं जो। ख़ुशि हुजी? ख़ुशि आहे बाबा साईं, अॼु ख़ुशि आहे। हा ख़ैर लॻो पियो हुजे अदा, तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे। ख़ुशि कंदो अल्लाह साईं, ख़ुशि कंदो तव्हांजे मदीने वारो। आमीन आमीन, मालिक तव्हांखे बि ख़ुशि रखंदो हुजे। हा दी, तव्हांजो मां ॾाढो ई प्रोग्राम माना सिंध टीवी तक़रीबन मां घणो ॾिसंदो आहियां। जेको आहे मेहरान टीवी जा सभु प्रोग्राम ॾिसंदो आहियां। उस्ताद मेहरान टीवी हुजे अदा, मेहरान टीवी। हा दीदी, मेहरान टीवी अदी, मेहरान टीवी। हा न मन मेहरान कई आहे मौज सकर वारी पुल ते, इहा उहा मेहरान हुजे। मां ॾाढो मेहरान टीवी तमामु सभु प्रोग्राम ॾिसंदो आहियां। जेको आहे मां सभु ॾिसंदो हुजे न प्रोग्राम? बाबा बिल्कुलु साईं, हिनखे घणो ॾिसंदा आहियूं। असांखे असांजो आसास आहे, मेहरान टीवी असांजो आसास आहे बाबा। हा बिल्कुलु ईअं हुजे। सो मालिक साईं अव्हांखे सिहत ॾींदो हुजे। बसि दुआ कजो बाबा साईं। बाबा साईं ख़ैर लॻो पियो आहे, वेठा हो। ख़ैर लॻो पियो हुजे। असां फ़क़ीरनि लाइ बि दुआड़ी हुजे, असांजे पूरे सथ लाइ बि दुआड़ी हुजे। तव्हांखे अल्लाह साईं तव्हांखे इमाम हसन हुसैन ख़ुशि कंदो, मदीने वारो ख़ुशि कंदो। ऐं बाबा साईं जी करां अर्ज़ु आहे, हुकुम कंदो हुजे बाबा साईं वज़ीर अली शाह जो कलाम मुंहिंजी फ़क़ीर जो। बसि पोइ मुंहिंजी फ़क़ीर तव्हांखे अॼु ॿुधाईंदा हुजो। बिल्कुलु ॿियो ख़ैरान बाबा। अल्लाह वॾी महिरबानी हुजे अदा, कुर्ब हुजनि अव्हांजा, लख लाइक हुजनि अव्हांजा। ईअं अव्हांजो इहो जेको ॻाल्हाइण हुजे, अव्हांजा लफ़्ज़ हुजनि मोहबत वारा, सच पुछंदा हुजो, रूह ख़ुशि थी वियो हुजे। हा पर ईअं हुजे त इंसान केॾी बि जुस्तजू में हुजे, पोइ इंसान खे कॾहिं कॾहिं अहिड़ो मोड़ अची वेंदो हुजे, अहिड़ी तकलीफ़ अची वेंदो हुजे जो इंसान जो मिज़ाज जेको हुजे उनखे पोइ असुलु मिज़ाज जी ख़बर पवंदी हुजे त इंसानियत छा हुजे, ॻाल्हि छा हुजे, कीअं ॻाल्हाइणु खपंदो हुजे। सो इहो ज़रूरु हुजे। सो हीउ उस्तादु हुजे, ड्राइविंग कंदो हुजे, हिन ड्राइविंग दौरान हिन सां हादसो पेश आयो हुजे। सो हाणे पंहिंजे घर में हुजे, चवंदो हुजे सिहत उहा न रही हुजे। सो इहे जेके असांजा ड्राइवर भाइर हुजनि, उहे बि इहो जेको हलंदा चवंदा इंसान बीठो हुजे त मां में हुजे। सो जॾहिं माण्हू हले बीठो हुजे त हौस सां कमु वठंदो हुजे। ड्राइविंग कंदा हुजो त पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो, ॿियनि जो बि ख़्यालु रखंदा हुजो। मालिक साईं खां हर वक़्तु पनाह घुरंदा हुजो त मालिक साईं मंज़िल ते पुॼाईंदो हुजी। इहा स्पीड, इन कावड़ में स्पीड ॾियणु गाॾीअ खे हुजे त जाॾे पैर हुजे ताॾे ख़ैर हुजे। मालिक साईं बाजक सभिनी ॾे ख़ैर कंदो हुजे। पोयनि ॾे बि ख़ैर हुजे, जेके सफ़र में हुजनि उन्हनि ॾे बि ख़ैर हुजे, जेके पंहिंजे घर में वेठा हुजनि उन्हनि ॾे बि ख़ैर हुजे। जग जहान जो ख़ैर, उन्हनि जे मुहाबे रामू ऐं राधा जो बि ख़ैर। हा पूरी मेहरान टीवी जे सथ जो ख़ैर हुजे। सो इहे जेके ड्राइवर भाइर हुजनि, जेको ॿियो पासे खां गुज़रे त उन सां बि इन कावड़ में, इन ॿाड़ी ॿोलीअ में न वेंदा हुजनि, इन जे करे इहे नुस्ख़ा न थींदा हुजनि। पोइ उस्तादु कचहरी करे हाणे हुनखे उहो दौरु, उहो वक़्तु यादि पवंदो हुजे, पोइ जो माण्हू वेही पछताईंदो हुजे या हुन ॾुखियाईअ में हुजे। सो हलंदा हुजूं। मुंहिंजी फ़क़ीर जो कलाम हुजे, यार तेरे इश्क में वफ़ा भी है जफ़ा भी है। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं। अञा तव्हां असां कचहरियूं कयूं। ईंदे चवनी आव, वेंदे चवनी वेह, ईंदे चवनी आव, वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह, अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा में। ऐं रामू राधा जा ही जेके रंग हुजनि, संछर ऐं आचर ते हुजनि, पोइ इहो हर वक़्तु हर ॾींहुं असां अव्हांजे साम्हूं हुजूं। तव्हांजी जेके ज़िंदगीअ जो पूरो जेको कमु हुजे या हर रोज़ जो जेको कमु हुजे, उहो बि अव्हांखे असां ज़ात ॾियारींदा हुजूं, असां कचहरी कंदा हुजूं, अव्हां सां फ़ोन कॉल ते हाल अहिवाल ओरींदा हुजूं त अव्हां कीअं हुजो, कहिड़े हाल में हुजो, किथे रहंदा हुजो, मौसम कीअं हुजे, स्कूल कीअं हुजनि, अव्हां जूं तबियतूं कीअं हुजनि, पाण में कीअं हुजो, खीर खंडु हुजो, कहिड़ा मसइला अव्हां वटि हुजनि त उहा कचहरी अव्हां सां थींदी हुजे, खिल भोग बि अव्हां सां थींदी हुजे ज़रूरु।
सो ये अवां जूं मोहबतूं हुजनि त इहो फेसबुक ते या यूट्यूब ते बि प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो। मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते अवां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो। उन सां गॾोगॾु फ़ोन कॉल जेका हुजे उन ते बि शामिल थी शरीक थी अवां असां सां कचहरी बि कंदा हुजो। सो इहे अवां जूं मोहबतूं हुजनि। पर जे थर हुजे, बर हुजे, काछो हुजे, सो थर वसंदो हुजे त मारवाड़ा ख़ुशि थींदा हुजनि। काछो वसंदो हुजे त बि असांजा माण्हू ख़ुशि थींदा हुजनि। जे विचोलो वसंदो हुजे त जेके फसल हुजनि उन्हनि में बहार अची वेंदी हुजे, पोइ कमंदो हुजे, ॿियो फसल हुजे भलो थींदो हुजे। जीअं अधे चयो हुजे त गुआर भली थींदी। सो हिकिड़ो त इहे फसल थींदा बि हुजनि, पर ॿियो वरी अघनि जा जेके मसइला हुजनि उहो इन वक़्त ते अचे दवाऊं, पोइ ॿियूं शयूं महांगियूं थींदियूं हुजनि। त हाणे कोशिशि अहिड़ी कंदा हुजो जो इहो न चवंदा हुजो त हीउ जेको हुजे हिन मां हे कंदा हुजूं, बचाए सचाए करे रखंदा हुजो त जेको दवा में भाण में अव्हांखे कमु ईंदो हुजे या वक़्त खां अॻु ई वठी करे रखे छॾींदा हुजो, तॾहिं वञी अव्हां को 2-3 रुपया बचाए सघंदा हुजो या फसल करे सघंदा हुजो। जे ईअं न त पोइ माण्हू हर वक़्तु ॾुखो लॻो पियो हुजे, पोइ चवंदा हुजनि अबा कंहिंजे हथ अॻियां वञी हथु टंगींदा हुजूं, माण्हू न मिले टाइम ते न मिले त फसल खे बि उहा पोइ बहार ई न थींदी हुजे। टाइम सां ॿिज बाण दवा माण्हू न ॾेई सघंदो हुजे त पोइ फसल में उहो ॾिसंदा हुजे, पोइ बीमारी बड़ी या फसल पोइ उहो न रहंदो हुजे, पोइ पाण माण्हू बि उन में चवंदो हुजे त हीअ वक़्त ते शइ न ॾिनी हुजे त फसल खे थोरो घणो इन जे करे नुक़सानु पियो हुजे, न त फसल मुंहिंजो भलो थियो हुजे। इन्हनि सभिनी शयुनि सां गॾोगॾु ज़िंदगी जो बि ख़्यालु ईअं रखंदा हुजो त अॼु तव्हांजो सुभाणे औलाद वॾो थींदो हुजे, उनजे बहितरी लाइ अव्हां उहो कमु कंदा हुजो जेको मींहुं वसंदे कमु अचे, जेको अव्हांजे बहितरीअ लाइ हुजे त उहे सभु कमु अव्हांजे चवंदा हुजनि त बहितर नमूने थी वेंदा हुजनि। अव्हांजी सिहत बि सही रहंदी हुजे, अव्हां में ख़ुशहाली बि हुजे, अव्हां खिली ॻाल्हाए बि सघंदा हुजो, मुर्कूं माणे सघंदा हुजो, हिक ॿिए सां हाल वाल बि ओरे सघंदा हुजो। सो इहा कचहरी खोड़ सारी अञा अव्हां सां ज़रूरु थींदी बि हुजे हिन प्रोग्राम जे आधार। सो हाणे वरी हलंदा हुजूं त बालकनि खे बि इहो ॿुधाइणो हुजे त तालीम बि ज़रूरी हुजे, त हुनर बि ज़रूरी हुजे। सो हिकिड़ो गीत हुजे मेहरान टीवी जो त तालीम ज़िंदाबाद, हुनर ज़िंदाबाद। सो इहो ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वापसि अचां त फ़ोन कॉल ते बि अव्हां सां कचहरी बि कंदा हुजूं ऐं अव्हांखे गीत बि ॿुधाईंदा हुजूं। सो हीउ ॾिसंदा हुजो तालीम ज़िंदाबाद, हुनर ज़िंदाबाद। धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी, आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे, साल हमेशह जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। तूं कहिड़ो फुटियूं चूंडण वई हुजे जो ज़को वञी घर वेही रही रंधणे हुजे, चाह पीती हुजे, ज़रूर को बिस्कुट, को पापो, को समोसो माण्हू खाईंदो पीअंदो बि हुजे, खपस त सॼो ॾींहुं रगो रिबो कोई अव्हांजी लिकी खाई ईंदी हुजे पूरी बि हुनखे थेलीअ खे डरो त मूंखां अॻे त तो खाधो हुजे। हाणे मूंखे हे जेका रिसर्च थी हुजे, ख़बरुनि खां पहिरें रिसर्च थी हुजे, लबड़क थबड़क करे मिंट कयो हुजे ई मां हिते अचे पूरी ॻाल्हि लबड़क थबड़क ना करे। हा रगबर सकर खाए पिए कोन करी हे तूं करी चुप चुप करी हिन ॾिसी के ॻाल्हि है। हाणे मां हा यो कमकार करे
मुंहिंजो हाँ सिके मुंहिंजो रूह सिके खाधो करे राधुल ॾिठो न हुजे न हितां हिन ॾिसे हा इहो ॻाल्हाईंदो हुजे मां हिते ॿाहिरि वेंदो हुजे हा हितां त मां ॿाहिरि वेंदो हुजे रबे वठंदी हुजां त हितां हीअं करे ॾिसे कि हा रामू इहो ॻाल्हाईंदो हुजे फोन ते जेको हुजे बिना ब्रेक लॻल हुजे पोइ राधुल छा कंदी हुजे हितां हीअं ॾिसे त रामण हाणे इहो पंहिंजे कमकार में हुजे ब्रेक वारी तार त लॻल ई न हुजे उहा त सभु निकितल हुजे इहा कहिड़ी तार लॻल हुजे ब्रेक वारी हा ब्रेक वारी हुजे ईअं चवंदी हुजे त पंहिंजे थैली खे बरो ॾेई अची रामण बीठी हुजे हाणे ॻाल्हि कंदो थैली त न हुजे पोइ हिकु ॿ पीस पिया हुजनि जेको खाधो हुजे हाणे थैली हिनखे थैली जी लॻी हुजे सूतर खाई वेंदी हुजे तुंहिंजे हुजे थैली बचंदी हुजे घर में कली बि खाई वञी हीअ चटी हा कली हाणे मां हुजां ॿार हाणे मां हुजां शिकणो ॿार हाणे कलीअ खे जेको मलाई वारो केक मिले हुनजी पन्नी खे कीअं चटी पन्नीअ खे कीअं मां हुजां शिकणो ॿार जो हाणे वेही जेको चॉकलेट हुजे पन्नी खे लॻी वञे चटी न हुजे ओहे बिस्कुट हुजनि अंधी बिस्किट जंहिंते मलाई लॻल हुजे अॻे दौर जो ॿिटा बिस्कुट अचनि न उहे जेके उन्हनि वांगुरु हुजनि इन करे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर रफ़ीक साहब बटरे लॻल अमोर अदा पुछयो साईं रफ़ीक साहब छा हुजे तव्हां सभु खैर हुजे तव्हां ठीक हुजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह खैर लॻो पिया तव्हां पुछो सभु खैर आहे खैर लॻो पियो जे ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो खैर लॻो पिया गर्मी लॻी पई आहे न बरसाति असां घटि पई आहे बरसाति घटि पई हुजे बठोरे जी साईं बठोरे अलाए बरसाति घटि पई आहे ऐं पाणी बाणी बरसाति खोट थी वई आहे पाणी जी खोट थी हुजे तव्हां तेली में तव्हां विकर करे पिया असीं त मुतमइन आहियूं ऐं तव्हांजो बेत ॿुधो ॾाढो सुठो वणियो असांखे प्रोग्राम तव्हां सुठो आहे बसि पोइ असां इहो जीअं तव्हां पाणीअ जी दाह करो मसलनि जी पोइ इन जे लाइ असां बि भिटाई जा बेत पढ़ूं ॻाल्हि करूं त भिटाई चए त बाबा हौसलो न हारींदा हुजो वधंदा हुजो अॻियां वधंदा हुजो को बि तकलीफ़ अचे त उनखे वरी सोचे माण्हू वरी अॻियां वधंदो हुजे फ़सुलु हिकिड़ो न थींदो हुजे त ॿियो कंदो हुजे माण्हू बिल्कुलु हा वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि सभिनी पठोरे रामू राधा खे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो इहे अवां जा कुर्ब हुजनि इहे अवां जा लख लाइक़ हुजनि छो हाणे अचे जहिड़ो इहो रेडियो वांगुरु साईं बि ॻाल्हायो हुजे राधुल बि ॻाल्हाए रामू बि ॻाल्हाए अचे रेडियो में टे छणूं अचे गॾु थियूं हुजनि हा छा टे सणूं पाण में अचे सुट मुधो हुजे टे सणुनि जो अॻे रेडियो हले हुन में टे सणूं हीअं बेंड खे टे सण जी ॻाल्हि कंदो अॻे बगी ते माण्हू चढ़ी वरी टे सण ते वेंदा हुजनि बगी वारो दौर ई वियो हुजे माई तोरी तार निकतल हुजे ॻाल्हि हिकिड़ी कर चोथी ॻाल्हि टे सण जी जो ॻाल्हि कई हुजे त मूंखे वरी टे सण यादि आई रेडियो जी टे सण रेडियो जी टे सणूं अचे पाण में गर्जन चवंदो हुजे न चैनल मट सट थींदा पोइ उन्हनि जो अचे सुट मुझे हा पोइ उन्हनि जो अचे सुट मुझे पाण में सुट उन में न मुझंदो हुजे पाण में मुझी वञनि सुट माण्हुनि जो पंचो मुधल हुजे सुट त अचे असांजो बि मुधो हुजे पर हाणे साग छाते मुधो हुजे जी जमानो अचे जमानो ॿियो मथे में तूं रगो तोख लॻो हुजे बाक़ी ॿिया ज़माने में न हुजनि हर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी सोच हुजे पंहिंजो किरदार हुजे सोच जेका हुजे जो तुंहिंजो सुट मुधो पियो हुजे पोइ सोच तुंहिंजी कम जी हुजे हा पोइ हा न बाक़ी माण्हू लोचे सो लहे भिटाई चे जे लोची न से लहन बा सो जेको फिक्र में हुजनि ऐं जेको ज़माने जूं ॻाल्हियूं अचे मथे में जहन में वेहनि पोइ उनजे बहितरी लाइ उनजे भलाई लाइ न त पोइ इहो सुट मुझो ई मुझो पियो हुजे सुट खे हाणे छॾींदो हुजे सुलझाईंदो सुट मुधो पियो हुजे सुट मुधो पियो हुजे कंहिं वठी ईंदी हुजे हिनखे खोले सुलझाए हिकु दफ़ो जिंद सलाहे पोइ ईअं खणी राधल तूं ई सुलझाईंदी हुजीस चढ़ियल हुजे सुट हा
हाँ इहो सुट तुंहिंजो मूंखां चढ़ियलु हुजे मन प्योल जो हुजे ॿियो हुजे हाणे वाह जी सोच रखंदी हुजे त सुट मुंहिंजो पियो हुजे ॿियो हाणे छा कंदी हुजे माण्हू सुलझाईंदो हाणे एॾा ॾींहं गुज़रिया हुजनि अञा अमधो पियो हुजे अञा अमधो पियो हुजे त राधुल छा कंदी हुजे त को रधंदी हुजे हुन खेसि देगड़ी में विझी मिर्च मसाला विझंदी हुजांसि सुट मुधल हुजे त सनींदो हुजेसि कहिड़ी ॻाल्हि हुजे केॾां अची हुजे वरी देगड़ीअ में सुट अची वियो हुजे वरी हुनखे तड़को छा हुजे हाणे मां ॿियो छा कंदी फतर थींदी हुजां सुट जो मां अंग्रेजीअ में ॻाल्हि कई हुजे हिनखे सम्झ में न आई हुजे वरी जवाब वरी टके में हाणे अंग्रेजी तोखे अंग्रेजी ईंदी हुजे हलो हलो हेलो जी बाबा केरु कहिड़े शहर खां हुजे हलो बाबा नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो हेलो थावला अताला कहिड़े शहर खां शहर शहर का गोत कहिड़े शहर खां मिट्टी शहर का मिठी खां आओ मिठी थर खां फोन करी हुजे मिठी जी मौसम कीअं हुजे ए आबाद गर्मी लगी पई हुजे आओ आओ स्कूल में कोन वसो हुजे छा मींहुं न वसो हुजे मींहुं थोरो वसो हुजे आओ आओ पढ़ी कॾहिं वसो हुजे कॾहिं वसो हुजे पुछे पुछे काकी राधुल त कॾहिं मींहुं वठो हुजे हे भा मिठी हुजी कहिड़ो जवाब ॾे बात में अलाए छा अलाए लालीपाप खाईंदो हुजे अलाए खट मुठा चबाड़ींदो हुजे सोचे जवाब लफ़्ज़ ॻाल्हाए बस हिनजे ॻाल्हियुनि जी हिनजे सोच में को सुट अची मुधो हुजे अलाए छा सोचींदो हुजे हा सभिनी जा मुधल हुजनि पोइ तूं न का हो चए त फोन कई हुजे हाणे तूं पुछी मींहुं कॾहिं वठो हुजे हाणे हो त हिन में हुजे मूंखे वरी सुट जी न हुजे मूंखे मथे में सूर हुजे पोइ हाणे इहो पंहिंजो पाण एॾो मथो हणी छो मथो हणी छो सूर पोइ मथो हुजे मुंहिंजो को सोटी न हुजे जो हणंदी हुजां अकुल हुजे की न हुजे वो इहो जेको त तोखे बि सम्झ में कुझु न अचे सफ़ा सलल चटणी थी पियो हुजे इहो जेको वात हणी ज़बान हणी न हिन जे करे छो हणंदी हुजां पोइ इहो अरे इहो मुंहिंजो वात हुजे को कैंची न हुजे की हणंदी हुजां हाणे कैंची हणबी हुजे कैंची सां कटबो हुजे हल लॻंदी कीअं हुजे छो मगज लॻो हुजे छो लॻो हुजे हाणे मगज मां कहिड़ो चती वांगर लॻो हुजे जीअं फाटल खिसे खे माण्हू चती हणंदो हुजे हाणे को मां बाल हुजां अचे बेट मां निकितो हुजे हाणे बाल अचे हिन मथे में लॻो हुजे हाणे मां बाल हुजां लॻो हुजां हा यार उनखे मां बाल हुजे पोइ बाल त न हुजे बाक़ी ईअं चवंदो हुजे की गाह जी भरी हुजे हाणे उहा भरी ते लॻे हाणे बाल हुजे एतिरो गाह जी भरी लॻंदी हुजे ओहो लॻी हाणे मां या गुॾड़ो हुजां अचे तोसां ॻाल्हियूं कयूं हुजनि हाणे तोखे अचे मथे में सूर हुजे हे रामण गुॾड़ो वाह हा हा लुधड़ो चवंदो हुजे लुधड़ो हाणे इहा रामण गुॾड़ो चवंदी हुजे अंधी पाण त चवंदी हुजे छा चवंदी हुजे गुॾड़ो हुजे हा त रामण तुंहिंजी बि ॿारनि वारी सोच हुजे गुॾड़ो हुजे सफ़ा ॿारनि जी सोच हुजे हा हा बस खाई वञी लॻो हुजे चपन सां अञा आयो गुॾड़ो हुजे ओ अंधी अंधी मस त काए मुसुनि जी सावकाई हुजे छा मस हुजे की न हुजे हेॾो मुंहिंजो अखो हुजे न अंधी 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 हा इन खां पोइ चवंदी ईअं हुजे अञा मस मुसुनि जी सां तूं चवंदी हुजे हाणे अहिड़ो सवेर चओ हुजे पर लॻा पिया हुजे न अञा आया तुंहिंजी मुछुनि जी सावल आई हुजे अञा मस त चती हा माण्हू खे कूड़ ॻाल्हाए त शर्म अचे तोखे हा भाउ हिकिड़े फोन कर रामण गुॾड़ो चवंदी हुजे जी कलाम ते हलंदा हुजूं हाणे सो वरी हाणे वरी अॼु वरी हिकिड़ो ॿियो शागिर्दनि लाइ अॼु वरी कलाम हिकिड़ो ॿियो बि हलाईंदा हुजूं सो जानम जो आवाज़ हुजे सा कास असांजी सिंध हुजे सो सिंध असांजी कीअं हुजे हुन में तालीम कीअं हुजे हुनर कीअं हुजनि पोइ रहणी करणी कीअं हुजे उस्ताद जो एतिराम कीअं हुजे शागिर्द कीअं हुजे इहा सॼी जेके बि रंग हुजनि सूंहं हुजे उहा सॼी सिंध जी हुजे काश असांजी सिंध हुजे इहो ॾिसंदा हुजो
उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां इन कचहरी में ते। सॼी आ कहाणी सिंध जी मौजूद हुजे, ॾिसंदा हुजो त पोइ वरी कचहरी करूं। हिकु दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे प्रोग्राम रामू राधा में ऐं हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो जी जी हेलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा? जी साईं बदीन जिले खां शहर असांजो हुतां खां था ॻाल्हायूं। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला? दुआऊं अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर आहे। दुआ दुआ कीअं वक़्तु गुज़रे, कीअं हुजे बदीन जी मौसम? साईं बदीन जी मौसम त सही आहे, लटूं ऐं वग़ैरह लॻनि थियूं। असां हिकिड़ो इहो रेगिस्तानी इलाइक़ो आहे, हितां था ॻाल्हायूं। रेगिस्तान हुजे? जी जी इहो कोन दरिया जे भरिसां हाओ हाओ हितां था ॻाल्हायूं। वाह 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 वाह। पोइ कीअं मींहुं वसियो हुजे, को सावक थी हुजे अवांडे? साईं उहो त बिल्कुलु सही आहे। तव्हांखे वरी असां चऊं था दवा ॾियूं था, उथी जो खीर विटी वञो न, उते अची वेंदा हुजूं। हा हा वाह वाह हेॾां अवां वटि सावक थींदी हुजे त चकर ॾींदा हुजूं। जी जी साईं। हा वॾी महिरबानी हुजे यादि करण जी, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। वॾी महिरबानी, लख थोरा। पोइ भाई इहे वारी हुजे, इहे भिटूं हुजनि, इहे केकड़ा हुजनि, इहो थर हुजे, काछो हुजे, अबासो अवां सभु जिते जिते वेठा हुजो, ॾे हुजो परॾे हुजो, ज़ाद कंदा हुजो, इहे अवां जूं मोहबतूं, अवां खीरूं लहंदा हुजो। इन्हनि जे करे त रामू राधा जेको हुजे कई सालनि खां त सिलसिलो जारी रखो वेठो हुजे। इहो इन्हनि जी मोहबत जे करे ईअं बि हुजे, कोशिशि करूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला? दुआ दुआ। 8 किलोमीटर अॻियां दरिया जे किनारे खां। किथे? कहिड़ी जात? सिंधू दरिया जे किनारे खां। सिंधू दरिया जे किनारे खां? वोदा हाँ अदा जी बेड़ी में वेठो हुजी जा, बेड़ी में हुजी जा। हाँ बेड़ी में यूं अदा सिंधू दरिया में बेड़ी में। पोइ उते बि टीवी हलाईंदो हुजी जा, मोबाइल में ॾिसी? हाँ उते टीवी हले पई, ॾिसूं पिया तव्हांजो प्रोग्राम। वाह 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 वाह। ॾाढी ख़ुशी थी हुजे त सिंधूअ जे सीर में मुंहिंजा पंहिंजा, सिंधूअ जे सीर में मुंहिंजा पंहिंजा ॾिसंदा हुजनि त इहा मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशी हुजे। ऐं रामू ऐं राधा खे असांजा खोड़ सारा सलाम। वालेकुम सलाम। सभिनी खे बि खोड़ सारा सलाम। कॾहिं अचो त तव्हांखे सिंधू जो सैर करायूं। यार इहो कहिड़ी जाइ हुजे, मां ज़रूरु अचां, मूंखे वॾो शौक़ु। सिजावल खां 8 किलोमीटर दरिया जो पंहिंजो सिंधू दरिया पियो वहे। आओ खटो सिजावल ऐं सिंधू दरिया विचां पियो अचे। माना पोइ हिते माण्हू पहुचे पोइ दरिया जो सैर कराईंदो हुजे? बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे सैर कराबो। मुनासी लॻभॻि बंदि आहे, जेको मुनासी बंदि असांजो ॻोठ ॻोठे आहे। वाह वाह। पोइ हाँ पोइ बस असां तयारी ज़रूर करूं। ज़रूर इहो चकर ॾींदा। ईंदा त महिरबानी थींदी, तव्हांखे असां घुमाईंदासीं ऐं दरिया जो सैर कराईंदासीं। वाह वाह वाह। मच्छी बि खाराईंदा हुजो। हाँ मच्छी मच्छी खाराईंदासीं, पला खाराईंदासीं, हर कुझु खाराईंदासीं। वाह वाह। पलो मच्छी वारो कराईंदी हलंदो हुजे। पलो मच्छी झींगो। मच्छियूं कीअं सिंधू दरिया जे सिंधू जा मच्छी पला। वाह 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 वाह। बस तूं रुगो फोन रखंदो हुजे, असां बस करंदा हुजे। अॼु माशाअल्लाह बस असांखे में तव्हांजो ई रहंदो। मोहबतूं वॾियूं, वॾी महिरबानी। मोहबतूं हुजनि अवां हाय इहे सिंध जा असुल जेके दरिया जे कंधीअ जा रहंदड़ जा, दरिया में रहंदड़ मोहाणा जेके हुजनि, इन्हनि वटि त रीतूं रस्मूं मोहबतूं
ऐं हिक ॿिए सां जेका सिक हुजे वॾी चीकी हिननि में वरी अहिड़ी मोहबत हुजे कि छा ॿुधाईंदी हुजे। दरिया जे चीकी मिटीअ सां इहे जेके जुड़ियल हुजनि ऐं सिंधूअ जो सैर कंदा हुजनि समुंड तां ई वञनि हल इहे त वञी पंहिंजे माग उतां वञनि वरी मोटनि साईं है सो भिटाई साईं पिननि खे ॾाढो ज़ाद करे भिटाई हिननि ते बेत चवे छा सम्झंदा हुजो त असुल सिंध जी रहणी करणीअ जी इतां ख़बर पवंदी हुजे कल्चर जी इतां ख़बर पवंदी हुजे त मच्छियुनि जे क़िस्मनि जी बि इतां ख़बर पवंदी हुजे। हाय हाय सो भिटाई साईं पोइ जॾहिं वणजारीअ खां इहे वणजारा वञनि इहे जेके चवनि त समुंड जे पेट में वञूं समुंड जे सीर में वञूं दरिया जे पेट में वञूं दरिया जे सीर में वञूं त पोइ भिटाई साईं हिन लाइ बेत चवंदो हुजे ऐं पोइ हिन जूं वञूं हिननि खे कीअं ज़ाद कंदियूं हुजनि उहो इहे मुहाणा जेके हुजनि तो भिटाई छा चवे पोइ सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहरे सो इहे वणझारा उहे हुजनि इहे मोहबतूं इहे सिपियूं इहे समुंड हुजे या दरिया इहे मोहबतुनि वारा माणक मोती माण्हू पंहिंजी महिनत ऐं पंहिंजी रोजी कमाइण जे लाइ के ॾींहं निकिरी वञनि पंहिंजो घर पंहिंजूं वञूं पंहिंजा बचड़ा सभु सॼे मालिक साईं जी अमान में निकिरी वेंदा हुजनि पोइ इहो रोजी कमाए वरी मोटनि वरी उनजा घर भाती उनजा बचड़ा सभु वेही इंतजार कनि उन ॾींहं जो। हा तो इहे होड़ा इहे काहे वेंदा हुजनि इहे वॾा ॿेड़ा काहे वेंदा हुजनि पाणीअ वञनि छोलियूं कहिड़ा त उते अबा अॻियां उन में जीत जणिया पाणीअ में हुजनि पाणी त केॾो तार हुजे माण्हू ॾिसे त सच पुछो त माण्हू कंधीअ ते वेही दरिया जॾहिं मौज में अचे त दरिया जे आवाज़ खां माण्हू ईअं परे भॼंदो हुजे दरिया जे हा पर हे जेको हुजे दिलि हुजे की उन छोलनि में बि जेको हुजे बीठा हुजनि इहो छा हुजे इहा हुजे उन्हनि जी उन दरिया सां मोहबत हुजे बादशाह बि हिननि खे उहो ई बादशाह करे छॾे पंहिंजे पाणीअ जो दरिया बादशाह बि पाणीअ जो उन्हनि खे शहनशाह करे छॾे पिया तरंदा हुजनि लोडो हुजे हा सो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो फोन वई हुजे अधे फोन करे हुजे सो तूं अधे खिचंदी अॼु पर कॾहिं हलूं त वाकई हल तूं त बस असले गंढ पटाटा खाराए न भागा तो त मुंहिंजूं हे अखियूं सायूं पीलियूं करे छॾियूं हुजनि पटाटा खाई ईअं चवंदी तुंहिंजो दिमाग़ खाई रमण मां हाणे अहिड़ी थी वई ॿियो न त छा हुजे हाणे अॼु तोखे वठी हलां जीअं बालकनि जूं स्कूल खां मोकलूं हुजनि माइट हुननि खे वालदेन घुमाइण वञनि हाणे असां ज़रूरु हे मौसम अहिड़ी अचे पोइ ईअं दरिया खे समुंड खे पोइ हीअं थर खे काछे खे पोइ इहे ॾिसंदड़नि खां बि असां वरी ईअं चऊं था भाउ 2-3 ॾींहं असां को मोकल ॾींदा हुजो त वरी इहो घुमी फिरी वरी अव्हांखे सभु रंग ख़बरूं कोन ॻाल्हि करूं ईंदड़ वक़्त लाइ माण्हू सोचींदो हुजे त हीअं माण्हू कमु करे हा उन जो इंतजार कंदी हुजे त माण्हू हाणे इहा त मायूसी हुजे मायूसीअ खे मुंहिंजे कोन बसि नियाराणी घर में विहारे छॾियो हुजे इहो बि त कमाल तो दावणियूं हयूं हुजे दावण भला पोइ ॿियो हाणे छा भला इहो नियर सो इहो जेको बा घर में राधुल विहारे सम्झो त हुजां ॿार पर जहिड़ो माण्हू खारे में हुजे बसि पोइ हा बसि हुजे हालतुनि बेड़ो करे छॾियो हुजे जो माण्हू घर में वेठो हुजे बसि पोइ हाणे भिटाई जे बेत जियां त भली बुख भरम जी सलम वञे शान पोइ पंहिंजे घर में भला जहिड़े बि हाल में हुजूं पंहिंजे घर में बसि वेठा ॾुख सुख पाण में हुजे ॿिए खे कहिड़ो ॿुधाइणो हुजे पर तूं जनानी हुजे तुंहिंजे पेट में ॻाल्हि रहे किथां
तूं हेॾियूं ॻाल्हि हुबे त मेरा खोज न न्याय हजनानी इहो सच ॿुधाए छॾी सभु ॻाल्हि छा थी वियो हुजे माण्हू ॻाल्हि खे ईअं करे छॾे ॼण हुजे ई न हल हाणे किथे खे ट्रपाईंदो हुजे ज़िंदगी जा ॾुख माण्हू न बयान कंदो हुजे ज़िंदगी खे माण्हू ॿी तस्वीर ख़ुशी वारी ॻाल्हि मां ॾुख कयो हुजे करो मां गोॾा पिटा हुजनि करो मां तरुनी हुजां चवंदी हुजे हुकूकूं कयूं हुजनि प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते पुॼेजे हाणे सभु चवंदा वक़्तु पुॼाणी ते पुॼी वियो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजो ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते रामो ई राजा नवा रंग खणी अव्हांजी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हा सो जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ जी ॿोली धणी आवाज़ जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे राम राजा खे इजाज़त ॾींदा हुजो ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो ऐं इन इमाम सगोरनि जी जेका शहादत जा ॾींहं हलंदा हुजनि इन्हनि में जेको हुजे सब्र कंदा हुजो हिक ॿिए सां मोहबत कंदा हुजो ऐं ख़्याल सां जेको हुजे सफ़र कंदा हुजो ख़्याल सां हर जॻह ते वेंदा हुजो ऐं राम राजा खे दुआनि में यादि रखंदा हुजो सो वेंदे वेंदे सोरा फ़क़ीर जो आवाज़ हुजे सानू हक़ दे नाल सो इहो ॾिसंदा हुजो असांखे ॾींदा हुजो इजाज़त राम राजा खे इजाज़त वरी ईंदड़ हफ़्ते अव्हां सां गॾु धणी निगहबान हुजे।